नाज़रीन, कलोई जो सहाफ़ी रोज़ाना कावश केचियन रिपोर्टर मदद अली बलोच गुर्दा फेल थियण सबबि 4 महीननि खां SIUT अस्पताल कराची में ज़ेर इलाज हेठि हो, जंहिं बैदि हिनखे डागू अस्पताल कराची में इलाज लाइ दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजी तबियत ख़राबु थियल आहे। को बि सुधारो न आहे आयो। डॉक्टरनि संदसि इलाज जो ख़र्च 20 लख ताईं ॿुधाइनि पिया। बीमार ऐं ग़रीब हुजण सबबि संदसि वार परेशान आहिनि ऐं सहाफ़ी बिरादरी में बेचैनी पखिड़ियल आहे। जॾहिं त MPA सुरेंद्र वलासाई साहिब सहाफ़ी मदद अली बलोच जी बीमारी जूं पोस्टूं सोशल मीडिया ते पढ़ी बैदि में पंहिंजो सॼो पघार माली सहायता तौरु ॾियण जो ऐलान कयो आहे। होॾां कलोई शादिला कोसकी दानोतांदल मिठी में सहाफ़ियुनि झोली झले पूरे शहर में चंदो वरितो, जंहिं ते शहरियुनि चंदो ॾेई सहाफ़ी मदद अली बलोच जे इलाज लाइ माली सहायता कई, जंहिं ते सहाफ़ियुनि चंदो ॾियण जो थोरो मञा। ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि जो चवणु आहे त सहाफ़ी मदद अली बलोच 4 महीननि खां बीमार कराची में दाख़िल आहे। अफ़सोस सां चवणो पवे थो त सरकारी सतह ते को बि इलाज नथो करायो वञे, जंहिं सबबि सहाफ़ी पंहिंजी मदद पाण ते चंदो कनि पिया। सहाफ़ियुनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी जो सरकारी सतह ते इलाज कराए ॾिनो वञे। रिपोर्टर सूफ़ी मोहम्मद हसन, शाहीन न्यूज़, ब्यूरो चीफ, मिकी छपाकर।